असांजे सभिनी नाज़रीन के ज़ुहैब चांडियो जे तरफ़ां ऐं बिस्मा बाबर जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक ठाक हूंदो। वेलकम टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। वैसे बिस्मा हाँ मूंखे गर्मी पई लॻे, भला एसी नथी हले छा अॼु? अच्छा थोड़ो चओ इन्हनि खे एसी वग़ैरह हलाइन, गर्मी थी लगे। हाँ हाँ जुएब, अभी 1 मिनट आपको एसी के बगैर रहना पड़ गया तो कितना मसला हो रहा है ना। तो वो गर्मी थी लगे, मसलो था गर्मी थी लगे बाबा। तो वही ना, आप बॉयज को फौरन गर्मी लग जाती है। उन औरतों से पूछें जो घर में बेचारी किचन के आगे चूल्हे के आगे गर्मी में रह के काम करती हैं, पूरा दिन आप लोगों के लिए खाना बनाती है, बाहर के काम भी वो खुद करती हैं। तो इनमें छा असां भी तो बाहर अची कमायूं था ना, नौकरी कयूं था, कमायूं था, तो घर में रहूं था। तो आप तो एसी में काम करते हो ना भाई, वो आपके लिए डबल डबल काम करके देती हैं आपको गर्मी में। अगर वैसे सोचो वञे त बिस्मा जी ॻाल्हि सही बि आहे। गर्मी एतिरी वधी वई आहे त सलाम असां औरतुनि खे कंदासीं जेके पंहिंजे घर में पंहिंजा ॿार बि संभालनि थियूं ऐं उन खां अलावा सफ़ाई बि कनि थियूं। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त एतिरी गर्मी में किचन में वञी करे कमु कनि थियूं। बिस्मा मां इहो सोचां थो असांखे हिते एतिरी गर्मी लॻे थी त उन्हनि खे किचन में केतिरी गर्मी लॻी हूंदी। ऐसे जैसे आप सोच रहे हैं ऐसे ही हर हस्बैंड को जो है सोचना चाहिए कि जी बिल्कुल। इवन बारियाड़ी में औरतूं जेके बनिन में कम करन थियूं ऐं ही कम त करन थियूं, पर उन सां गॾो गॾु औरतूं जेको आहे त नौकरी बि कनि थियूं ऐं मर्दनि सां गॾु सम्झो कुल्लो कुल्ले सां मिलाई बीठियूं आहिनि। त हिकु दफ़ो मां औरतुनि खे सलाम ज़रूर कंदुसि त बिल्कुल ऐसा ही है ज़ुएब। लेकिन ये है कि अगर हर जो उनका हस्बैंड होता है और घर में फैमिली मेंबर्स होते हैं, उनको पहचानना चाहिए, देखना चाहिए कि कितनी मेहनत कर रही है वो आपके लिए, और फिर भी नखरे दिखा रहे होते हैं कि खाने में नमक कम है, आज मिर्ची क्यों डाल दी ज्यादा। अच्छा त ही फिरी करे मुंहिंजी तरफ थी अचे। मां हिन को पुछां बिस्मा तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो घर में? मां तव्हां जी ॻाल्हि न की, मां ॿियनि औरतुनि जी ॻाल्हि कई। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? मैं बताती हूं, मैं ऑफिस वर्कर हूं, लेकिन कोई बात नहीं, जब टाइम मिलता है तो घर में मैं भी कुकिंग करती हूं। अच्छा, अदरवाइज अम्मी करती हैं? हाँ, अम्मी भाई हे भी पंहिंजी मां को कमु कराईंदी आहे, पाण कोन कंदी आहे, हिनखे रहम न ईंदो आहे। हे वञे किचन में त हिनखे ख़बर पए न केतिरी गर्मी आहे, कमु कीअं कबो आहे। बस इल्जाम न सफ़ाई करे न किचन जो कमु करे, बस तैयार थी करे। हाँ, हो गया आपका, हो गया, बस ठीक है। अब हम शो की तरफ ठीक है, बिल्कुल शो के स्टार्ट कई। तो भाभी जी वेलकम टू आवर शो। ताके भलीकार था पंहिंजे शो में कीअं आहियो? ठीक लॻा पिया आहियो? सभु ठीक, पर मां जो घर जो कमकार कंदी आहियां। तव्हां बि घर जो कमकार कंदा आहियो? ठीक आहे, वो त हाणे सिखिया आहियो कमकार करण, पहिरियों त कोन कंदा हुयो तव्हां? न मां बि सॼो ॾींहुं ठाव धोईंदी आहियां, मानी पचाईंदी आहियां, भाॼी चाढ़ींदी आहियां। हाणे पाण थी करे गर्मी भाभी के लिए मैं क्लैप, भाभी जे लिए भी क्लैपिंग थी वञे। तो ठीक है, बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जो हाणे आगाज़ कयूं था। असांजो जेको फर्स्ट सेगमेंट आहे उहो आहे दिल ऐं सितारे वारो। त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे ऑनलाइन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं हिन साइड ना मां दिल खणी अचां, पंहिंजी दिल ऐं सितारो खणी अचां। जेसिताईं असांजी ऑडियंस कॉल करे त मां बिस्मा ऐं भाभी जी टई असां हिनखे प्ले कंदासीं। पर आज बिस्मा वन टाइम, एक दफा में एक दफा एक दफा। अच्छा भाभी, ओके ठीक है ठीक है। अॼु पंज चांसेस कोन ॾींदासीं, बस प्ले कंदा रहंदासीं। सो फर्स्ट इट्स माय चांस। ठीक है, आपकी बारी, मुझे टाइम, ठीक है। मुझे वारो। हार्ड या स्टार? स्टार डन। भाभी जी तव्हांखे भी प्ले करणो आहे। स्टार, ओके, स्टार आया ज़ुएब का। कॉलर मौजूद है हमारे साथ। तो सो वी हैव अ कॉल। अस्सलाम वालेकुम, केरे किथा? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भा केर पियो ॻाल्हाए? किथां पिया ॻाल्हायो? बाबा अलावारा मीर ठठो। छठे खां? हेलो अल्लाह फ्रॉम ठठा। वेलकम टू आवर शो। अलावारा मीर। अदा कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? दुआएं तैयार, अदा का करम। बाजी आप सुना, आपकी तबीयत कैसी है? ठीक ठाक। अदा आपको पता है अभी हमारा कौन सा सेगमेंट है सबसे पहला? जी जी जी, दिल ऐं सितारे वारो सेगमेंट आहे। टेलीविजन ॾिसो पिया तव्हां हींअर? जी जी ठीक आहे, त पोइ तव्हांखे 5 चांसेस ॾींदासीं। ॾिसूं था 5 चांसेस में केतिरियूं पॉइंट्स तव्हां विन कयो था ऐं तव्हांजो मुक़ाबलो थींदो नेक्स्ट कॉलर सां। त तैयार थी वञो। दिल या सितारो, दिस इज योर फर्स्ट चांस। पहिरियों तव्हांजो चांस आहे दिल या सितारो। सितारो सितारो सितारो। ॾिसूं था दिल थी अचे या पोइ सितारो थो अचे। एंड हियर वी गो। अदा दिल आई, सितारो कोन आयो। अञा तव्हां वटि 4 चांसेस आहिनि। ॾिसूं था त 4 चांसेस में काई पॉइंट ऐं विन कयो था या नथा कयो, त पोइ जल्दी सां ॿुधायो। सितारो या दिल? जी अदा। सितारो सितारो। वंस अगेन सितारो। एक दफ़ो ॿीहर ते सितारो चयो ऐं ॾिसूं था त सितारो आहे या दिल आहे? सितारो। तो
एनएक्स के ताउन से हम अपना सेगमेंट कर रहे हैं हार्ट एंड स्टार वाला। जी बिल्कुल, हिकड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो, ब चांसेस तव्हां यूटिलाइज कया आहिनि, अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि, त पोइ जल्दी सां ॿुधायो दिल या पोइ सितारो। अदा दिल या सितारो? दिल। दिल। अच्छा हाणे चेंज आहिनि दिल था चवनि त ॾिसूं था दिल आहे या सितारो आहे। दिस इज योर थर्ड चांस एंड हियर वी गो। दिल अची वई, गुड। क्या बात है। बगैर म्यूजिक के ताड़ी था बजाए। हाणे आई है म्यूजिक। तो मेरे भाई ने 2 पॉइंट्स विन कर दिए। जी बिल्कुल, ब पॉइंट्स हम हासिल करने जा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि, त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो। 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो तव्हां। दिल या सितारो? सितारो। सितारो। ॾिसूं पिया दिल थी अचे या सितारो तो अचे। एंड वंस अगेन हियर वी गो। सितारो इज द राइट आंसर। Good, very good. Well played. Very well. तमाम सुठो प्ले पिया कयो। ऐं हिते तव्हां 3 पॉइंट्स विन करे चुका आहियो। ऐं लास्ट चांस तव्हां जो आहे, ॾिसूं था लास्ट चांस। मेरे भाई का लक अच्छा चल रहा है। जी बिल्कुल, लक तव्हां सां साथ हो रही है। त पोइ दिल या सितारो? अदा दिल। दिल। ॾिसूं पिया बिस्मो दिल, वाच यू दिल। थिंक छा ईंदो दिल मुझे लॻे लगता थी दिल है। ईंदी? हाँ, मुझे लगता भाभी जी है। तव्हांखे बि लॻे थो दिल ईंदी? ठीक है, त असां तव्हां सां गॾु आहियूं, ॾिसूं था दिल थी अचे या सितारो तो अचे। एंड हियर वी गो। एंड दिल वेरी गुड, जबरदस्त भाई। वेरी गुड। दिल। So thank you very much अदा, अल्लाह वरायो फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो। तमामु सुठो बहितरीन प्ले कयो। 5 चांसेस में तव्हां 4 पॉइंट्स विन कया आहिनि। ऐं ॾिसूं था त मूंखे नथो लॻे ॿियो कोई कॉलर कॉल करे तव्हांखे बीट करे सघे थो। टाई थी सघे थो, मूंखे लॻे नथो त 5 जा 5 कोई सही जवाब ॾेई सघे थो। त पोइ जल्दी सां नेक्स्ट कॉलर तव्हां असांजी ऑडियंस खे चवणु चाहींदुमि तव्हां जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो इन सेगमेंट्स में। ऐं ॾिसूं था त तव्हां अल्लाह वरायो खे बीट करे सघो था या नथा सघो। त अदा जीअं अल्लाह वरायो कॉल कई, हुननि असांखे 4 सही जवाब ॿुधाया। इट मीन्स 4 पॉइंट्स हुननि हासिल कयूं आहिनि 5 चांसेस में। दैट्स रियली ग्रेट एंड वंडरफुल। ॾिसूं था त जेके असांजा नेक्स्ट कॉलर्स आहिनि उनखे बीट करनि था नथा कनि, पर आई डोंट थिंक कि उहे इनखे बीट करे सघनि था, हिननि खे हाराए सघनि था। यानी जिसको बीट करना होगा ज़ेब, उसको तो पूरा गेम विन करना पड़ेगा ना। 5 पॉइंट्स लेने जी पड़ेंगे। बिल्कुल, उनके 5 जो 5 सही ॿुधाइणा आहिनि। बट बिस्मा, लेट्स कम टू अ गेम नाउ। मां सही ॿुधायो, हाणे इट्स योर टर्न नाउ। त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो? दिल। दिल। लेट्स सी। ओह सितारो। खुशी हो रही है ज़ेब को, कितनी खुशी हो रही है। तव्हांजो हाणे चांस आहे, त ॿुधायो दिल या सितारो? सितारो। भाभी जी चयो आहे सितारो। लेट्स सी। दिल अची वई भाभी जी। इन जो मतलब त ही जेको असांजो राउंड इन में ये एक राउंड एक बारी से राउंड पूरा नहीं होता। तो 3 टाइम्स करेंगे भाई, 3 टाइम्स, फिर लास्ट में देखेंगे। फिर वो 3 टाइम्स का एक राउंड होगा। हाँ तो सही है ना। सो वी हैव अ कॉलर। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? हेलो अस्सलाम वालेकुम यार, मदद आवाज मेरा। वालेकुम सलाम यार मोहम्मद, ॿुधायो नालो अदा तव्हां पंहिंजो? मीर मोहम्मद मुगेरी फ्रॉम दुबई, शारजा। मीर मोहम्मद। अच्छा मीर मोहम्मद अदा, वेलकम टू आवर शो। ॾिसो पिया असांजो प्रोग्राम। अदा मीर मोहम्मद, थैंक यू शो बिल्कुल चाह सां ॾिसंदा आहियूं भाउ। अदा तव्हां रिपीट कजो छा तव्हां ॻाल्हायो शो असांजो? ॾिसो पिया असांजो सेगमेंट सितारे ऐं दिल वारो हली रहियो आहे। टेलीविजन ॾिसो पिया हिन टाइम? जी टेलीविजन ॾिसो पिया, मतलब चंड ऐं दिल जो मुक़ाबलो हले पियो। सितारे ऐं दिल जो मुक़ाबलो पियो हले। तव्हां खां पहिरियों असांजे अल्लाह वरायो कॉल कई आहे, उन्हनि 4 पॉइंट्स विन कयूं आहिनि, 4 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि। अगरि तव्हां 5 जा 5 जवाब सही था ॿुधायो, तव्हां विन करे सघो था। अगरि 4 बि ॿुधायो था पोइ बि टाई थी वेंदो, पोइ बि विन करे सघो था। त पोइ तयार आहियो? इंशाल्लाह अदा कोशिश कयूं था, हाणे वधीक नसीब जी ॻाल्हि आहे भाउ। जी बिल्कुल, कोशिश चवंदा आहिनि कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। त बेस्ट ऑफ लक अदा, जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो? इट्स ऑल अबाउट लक। दिल। त पहिरियों दिल दे चई आहे। एंड हियर वी गो। जी आज लकी आ रहे सारे हमारे। जी चलिए ठीक है। तो ॿुधा दिल अची वई ऐं हाणे सेकंड तव्हांजो चांस आहे। हिकिड़ी पॉइंट हासिल करे चुका आहियो। दिल या सितारो? सितारो। हाणे सितारो। ठीक है, ॾिसो दिल थी अचे या सितारो तो अचे?
सितारो 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 right answer Good. दूसरा भी सही Very good, very good. भाई अॼु त असांजे कॉलर सां लख साथ थो ॾिए था दिस इज जी, योर अलॻि थर्ड चांस तव्हांजो ई टियों चांस आहे त पोइ ॿुधायो सितारो या दिल 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 once again दिल त ॾिसूं था दिल थी अचे या सितारो थो अचे and here we go सितारो अची वियो था दिल कोन आई बट डोंट वरी अञा तव्हां Tie वटि हो चांसेस सकता है। आहिनि टाई बि थी सघे थो हाँ। त पोइ दा दिल या वरी सितारो वरी भी सितारो सितारो वरी बि सितारो जी जी ठीक है असां इहो ई चाहींदासीं त सितारो अचे and once again here we go ओ दा दिल अची वई सितारो न आयो वेरी सॉरी लास्ट तव्हांजो चांस आहे त पोइ ॿुधायो सितारो या दिल आखिरी दिल आ त पोइ नसीब जी ॻाल्हि आहे आखिरी दिल हाँ ठीक है त पोइ आखिरी दिल हाणे ॾिसूं था दिल तव्हां सां साथ ॾे थी या दिल तव्हां सां साथ नथी ॾे and here we go एंड दिल अची वई ओके दिल दिल राइट अदा आंसर दिल अची वई ऐं तव्हां विन कया आहिनि 3 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि पर अनफॉर्चुनेटली त तव्हां विन न करे सघो छो जो तव्हां खां पहिरीं जेके कॉलर हुया उन्हनि 4 पॉइंट्स विन कयूं आहिनि बट डोंट वरी तव्हांजो नालो असां शामिल कयूं था लकी ड्रॉ जे बॉल में अगरि लास्ट में तव्हां विन कयो था त 15,000 रुपयनि जो कैश विन करे सघो था थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया मीर मोहम्मद ऐं असां हिननि जो नालो बि हेॾां विझूं जी था पर बिल्कुल हेॾां नो नीड मीर मोहम्मद ने कॉल की थी लकी ड्रॉ में शामिल हो सकते हैं आप अगर आप लोग कॉल करेंगे तो इसका मतलब ये नहीं आपकी कॉल जाया हो जाएगी अगर आप गेम में विन नहीं कर पाते आपकी कॉल जो है नंबर जो है आपका नाम जो है लकी ड्रॉ में शामिल हो जाएगा और एंड में क्या जीतेंगे 15,000 रुपीज Cash. कैश ऐं मीर मोहम्मद जो नालो त असां लकी ड्रॉ में विधो बिकॉज़ उन्हनि हाँ। असांखे टे सही जवाब ॿुधाया असां वटि अञा ताईं जेके लीड ते आहिनि उहे आहिनि अल्लाह वरायो जे ठटे खां कॉल कयो उन्हनि 4 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि हाणे असां लास्ट कॉल वठंदासीं ॾिसंदासीं त उहे हिननि खे बीट करे सघनि था या नथा करे सघनि पर जेसिताईं असांजी कॉल अचे तेसिताईं असां पंहिंजी गेम खे कंटिन्यू कंदासीं असांजो हिकिड़ो राउंड थी चुको आहे ऐं उन राउंड में मां हिकिड़ी पॉइंट विन करे चुको आहे बाक़ी 2 राउंड्स अञा आहिनि 3 राउंड्स खां पोइ असां डिसाइड कंदासीं सो विस्मा ओवर टू यू ऐं वंस अगेन आई विल से सितारो एक राउंड जीत के आप इतना खुश हो रहे हैं ज़ुएब अब आप हारने वाले हैं अभी आप दोनों राउंड हारेंगे जी सितारो सितारो ठीक है सितारो आज लगता है ज़ुएब का लक जो है ऊपर आया है वेरी गुड ज़ुएब चांडियो कोई बात नहीं ठीक है तो काॾे वई वो रहा काॾे वियो देखो खुशी से दिख भी नहीं रहा ज़ुएब को ठीक है विस्वा जल्दी सां ॿुधाए दिल या सितारो भाभी तव्हां बि तैयार थी वञो दिल दिल सितारो नो यू डिड चीटिंग सितारो अची वियो Cheating. अच्छा भाभी योर टर्न नाउ दिल या सितारो दिल 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 भाभी जी चयो आहे दिल ओ सितारो दैट मींस राउंड्स में 2 पॉइंट्स मां विन कया आहिनि बाक़ी बचे तो आखिरी राउंड है ॾिसूं था हिन में छा थो थिए कुझु बि थिए विनर त मां ई हूंदमि ये कॉल Caller नाउ हमारे साथ हेलो मौजूद है। अस्सलाम वालेकुम केरु किथां पे ॻाल्हायो अदा वालेकुम सलाम मुसविर नालो आहे मुंहिंजो तनो गुलाम अली खां ए अदा भली कर असांजे शो में दा मुसविर मुसव्विर साहब कैसे हैं आप ठीक है मेरे भाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह आप सुनाए ठीक ठाक अदा आपको पता है अभी कौन सा हमारा सेगमेंट चल रहा है जी हाँ सेगमेंट देख रहा हूँ आपका ही। जी हार्ट एंड स्टार वाला तो रेडी हैं आप जी हाँ मैं रेडी हूँ ठीक आहे त तव्हांखे 5 जा 5 जवाब ई सही ॾियणा आहिनि त तव्हां विन करे सघो था जी हाँ तव्हां खां पहिरियों 4 पॉइंट्स हासिल करे चुका आहिनि जेके कॉलर हुया त तव्हां 4 बि ॿुधाईंदो त पोइ बि तव्हां ॿिन्हिनि जे विच में टाई थी वेंदो असां चिट पिक कंदासीं सो बेस्ट ऑफ लक तव्हांखे बि ॾिसूं था त तव्हां सां तव्हांजो लक साथ ॾे थो या नथो ॾे त पोइ जल्दी सां ॿुधायो था दिल या सितारो दिल 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 जी हाँ Here we go. सितारो सितारो आयो दिल कोन आही हाणे तव्हांजो आहे सेकंड चांस ॿुधायो दिल या सितारो दिल 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 अगेन अगेन दिल 1 2 3 and here we go ओ दिल आते आते अदा पलट गया ॿियों दफ़ो बि सितारो अची वियो बिस्मा इन जो मतिलबु इहो आहे के कंप्लीट प्ले कयूं अदे सां कंप्लीट प्ले करे हाँ लेकिन कंप्लीट प्ले ठीक है त कंप्लीट ही प्ले था कयूं अदा थर्ड चांस जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो दिल दिल एंड अची राइट वई वन आंसर goes to you
अजा भी म्यूजिक प्ले कन पे हालांकि ता विन मिले कंदो कोई बात फोर्थ चांस अदा दिल या सितारो दिल 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 जी राइट आंसर गुड 2 पॉइंट्स ऐं हाणे आई लास्ट चांस अदा त पोइ दिल या सितारो 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 हाणे ते ॿुधायो आहे सितारो Oh, ऐं सितारो right आयो answer. अदा थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस तव्हां सुठो प्ले कयो बट हाँ। तव्हां 3 पॉइंट्स हासिल कया बस हिकिड़ो थोरो चुकी वियो उहो सही ॿुधायो आहे त तव्हां ॿिन्हिनि जे विच में टाई थी वञे हा बट डोंट वरी तव्हांजो नालो बि असां लकी ड्रॉ जे बॉल में शामिल कयूं था ऐं तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश उनजे लाइ तव्हांखे ॾिसणो हूंदो असांजो प्रोग्राम लास्ट ताईं तो वंस अगेन थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए ऐं छॾिजो त हिन जो मतिलबु इहो लेकिन आहे सिर्फ सेकंड कॉलर के साथ जो है हमारे भाई का टाई हुआ है वो भी 3 पॉइंट्स विन कर चुके थे तो टाई तो सेकंड वाले कॉलर के साथ लेकिन जो हाणे जीते हैं ही अकुल आहे छोकिरनि जो क्या इहो छोकिरनि जो अकुल हूंदो अथव भाई टाई हो जाए भले इन्होंने जिन्होंने 4 बताया भाई वही तो मैं आपको कह रही हूँ कि पहले वाले विन हो गए लेकिन दूसरे वाले के साथ तो टाई हो गया ना मेरे भाई का जी अब आपको समझ आ गई ओके ओके थैंक यू मैं समझ गया शुक्र ओके त इन जो मतलब इहो आहे अॼु असांजा दिल ऐं सितारे जी सेगमेंट जा विनर आहिनि अल्लाह वराज सानी ठट्टा का कहोगे कांग्रेचुलेशन विनिंग दिस सेगमेंट एनेक्स का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा तव्हां विन कयो आहे एनेक्स जो अ गिफ्ट हैम्पर त पोइ अल्लाह वरायो जी चिट बे वञे थी हिन बॉल में ऐं हिन सां गॾोगॾु मां हिते लिस्ट खणी ईंदुमि छो जो कल्ह असांखे हिकु ॿ कॉल आई जे असांखे कुझु कॉलर्स असांखे चयो त हुननि ताईं गिफ्ट्स कोन पुॻा आहिनि त हीअ असां वटि लिस्ट आहे तव्हां ॾिसी सघो था मां तव्हांखे लिस्ट ॾेखारियां हीअ आहे लिस्ट ही जेतिरा बि गिफ्ट्स आहिनि इहे निकिरी चुका आहिनि ही मां पेज चेंज कंदो वञा नाला त काफ़ी आहिनि ही टिक बि लॻल आहे जेके जेके गिफ्ट सेंड थी चुका आहिनि ऐं तव्हांजे घरनि ॾांहुं ही सभु तव्हां जी तरफ़ निकिरी चुका आहिनि ही सां वटि रिसीप्ट्स आहिनि तव्हांजे नालनि जूं रिसीप्ट्स आहिनि ही बि मुंहिंजे हथ में आहिनि एक्चुअली दिस इज़ द 4th लिस्ट ही 4थी लिस्ट आहे जेका धरती टीवी जी ऑफिस खां निकिरी चुकी आहे तव्हां ताईं गिफ्ट्स पुॼी वेंदा ऐं 5th जेका असांजी लिस्ट आहे 5वीं आख़िरी लिस्ट उहा रहियल आहे उहा सुबुह सां असां सेंड करे छॾींदासीं त तव्हांखे शिकायत जो मौक़ो कोन ॾींदासीं असां जंहिं वटि बि गिफ्ट न पुॻा आहिनि त इनशाला हिन वीक ताईं सभिनि ताईं गिफ्ट्स ऐं कैशेस पुॼी वेंदा सो डोंट वरी अबाउट इट ऐं हाणे असां पंहिंजो स्टार्ट कंदासीं नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट करने से पहले जो छोटा सा ब्रेक लेना है ओह हिकिड़ो नंढो ब्रेक आहे ब्रेक खां अची करे असां पंहिंजो बलून्स वारो सेगमेंट स्टार्ट कंदासीं अॼु ॾिसंदासीं त कहिड़े कलर जा असां वटि हूंदा बलून त पोइ बस मां टुडे यू आर गोइंग टू टेक ब्रेक मैं लूंगी आज जी बिल्कुल ठीक है तो ये भैया से ये आया से आ जाए जोए वापस साथ न मां नहीं ईंदुमि ये भैया से ये आया से तब वो गट जी करे छो धरती जो संभालो हवा संभालो वेलकम बैक टू धरती जो ज़मालो वाह वाह ज़मालो उम्मीद आहे असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदव असां पंहिंजो हाणे स्टार्ट कंदासीं नेक्स्ट सेगमेंट लेकिन नेक्स्ट सेगमेंट खां पहिरियों जेको असांजो पहिरियों सेगमेंट हुयो दिल ऐं सितारे वारो हुन में त मां विन कयो हुयो हिननि खे थोरो मां रिमाइंड कराईंदो हलां बिस्मा भाभी जी तव्हां ॿिन्हिनि खां मां विन करे वियमि त मुंहिंजे लाइ शफ़ीक भाई म्यूज़िक त ॾियो डांस त कया मां विन कयो अपने लिए खुद ही म्यूजिक बजवा रहे हैं आप यही से अंदाजा लगाएं ऑलराइट त भाई मुझो भी त हक आहे न अगर मां विन हाँ, थो कयां हाँ, मुझो भी हक आहे मां भी डांस कयां मुझे लाइ भी म्यूजिक वजे बस ये हमेशा जेको आहे त मूंखे हो कंदी आहे नहीं कोई बात नहीं जोए पहली दफा जीते आप ऑलराइट सो हाणे पंहिंजो असांजो न्यू सेगमेंट स्टार्ट था कयूं जेको आहे बलून ब्लास्ट वारो त मां जल्दी सां बलून्स खणी अचां तव्हां बि थोरो तैयार थी वठो कहिड़ो बलून सिलेक्ट करणो आहे बिस्मा ओवर टू यू भाभी जी सां थोड़ी डिस्कशन करे जी वठो बिल्कुल जोए आप बलून्स लेकर आ जाएं और आज भाभी जी अगर मैं आपसे पूछूं कि आप उदास हैं तो क्या सच बताएंगे आप आज उदास हैं ना ना आज नहीं मुखे कान में बता सकती हूँ मुझे मुखे कोन पई लगे उदास आज में नहीं नहीं है नहीं है नहीं नहीं है
हाँ मूंखे भी नथी लगे अच्छी भाभी बात जी जे चेहरे थी स्माइल आहे भाभी जी के ॾिसो स्माइल थी करे त भई चारे बलून्स अची विया आहिनि जल्दी सां कॉल मिलाए शामिल थी वञो असांजे हिन प्रोग्राम में जेसिताईं मां ये बलून्स पंहिंजा डिवाइड कयां भाई पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी जा कलर्स चूज़ कयो भाभी जी 4 कलर्स 4 कलर आहिनि पंहिंजी मर्ज़ी सां जेको बि कयो ब्लू कलर बिस्मा तव्हां कहिड़ो कंदव कंफ्यूजन न थिए पर्पल एंड पिंक पर्पल एंड पिंक त ही खणो न एक मिक्स था थियनि हिक जहिड़ा कलर्स था थियनि हाँ रेड दे ठीक दें है। आप ठीक है तो भाई 4 कलर्स अॼु असां वटि जेके कलर्स आहिनि हिन में थोड़ी कंफ्यूजन आहे कॉल करे अगरि तव्हां बुक करायो था थोड़ो क्लियर करे बुक कराइजो भाभी जी जे में ब्लू कलर जो बलून आहे मूं वटि आहे पिंक कलर बिस्मा जे में राइट हैंड में आहे पर्पल एंड दिस वन इज रेड तो बिस्मा यू कम दिस जी बिल्कुल ज़ुहैब और ये क्लियर है मेरे ख्याल से तो कलर्स ये पिंक रेड पर्पल और भाभी जी के हाथ में ब्लू जी बिल्कुल तो जल्दी से कॉल करे शामिल थी वञो प्रोग्राम कॉलर हमारे साथ मौजूद है अस्सलाम वालेकुम केरे किथां वालेकुम अस्सलाम जुबैर अहमद जुबैर वेलकम टू शो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट पियो हले असांजो जी बलून्स वारो जी ज़ुहैब साहब तो रेडी हैं आप जुबैर हेलो अदा अदा जुबैर ॿुधो पिया रेडी तव्हां? हैं जी जी अल्हम्दुलिल्लाह चलो। अदा असांजो ही सेगमेंट आहे बलून्स वारो जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जो कलर सिलेक्ट कंदा आहियो त पोइ तव्हां चारई कलर्स मां कहिड़ो कलर सिलेक्ट कंदो रेड कलर रेड कलर जेको बिस्मा जे लेफ्ट हथ में आहे वो वाला जी जी हाँ ठीक आहे त तव्हांजे नाले ते असां बुक था कयूं रेड कलर जो बलून ऐं ही हुया जुबैर ऐं जुबैर जे नाले ते असां यानी वकार बिल्डर्स के ताउन से हम अपना सेगमेंट कर रहे हैं बलून वाला वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जी बिल्कुल तो जुबैर जे नाले ते रेड कलर जो बलून थी चुको आहे बुक बाक़ी बचनि था असां वटि टे बलून हिकिड़ो आहे पिंक कलर मुंहिंजे हथ वारो ॿियो आहे पर्पल कलर जेको बिस्मा जे हथ में आहे ऐं टियों आहे ब्लू कलर जेको भाभी जी जे हथ में आहे अगरि कलर जी असां ॻाल्हि कयूं त कल्ह रेड कलर मूं विनर निकितो जेको आहे भाभी जी जे हथ में बाक़ी ॾिसंदासीं त अॼु कंहिंजे हथ जे बलून में निकिरे थो विनर भाभी जी ऐसे बलून आपने पकड़ा हुआ है फट जाएगा अभी ही ॾाढी महिनत कंदी आहे माना थ्रू आउट ही चिट के पहले से चिट पकड़ी होती है फिलहाल असांखे बलून ब्लास्ट नाहे करणो तव्हां चिट खे पकड़े बीठा आहियो फिलहाल रिलैक्स थी वञो सही सां ठीक है सही है ठीक है तो बिस्मा व्हाट यू थिंक केड़े बलून में आज विनर निकलण वारो आहे हाँ मुझे लग रहा है ज़ेब आज जो है ना पर्पल में है विनर जी आपको क्या लगता है किस में पर्पल में है मुखे लगे तो आज मे बी इन रेड में हुजे रेड में जी अब भाभी जी तव्हांखे छा पियो लगे मुझे लगे तो ब्लू में है। जो भाभी ने अच्छा। पकड़ा हुआ है थी तो से के ब्लू में भी निकरी सके तो बट वी डोंट नो अबाउट दिस बस तव्हां बुक करायो न खपो तव्हांखे जल्दी कुछ लम्हनि में ख़बर पइजी वेंदी त कहिड़े बलून में आहे विनर उन जे लाइ तव्हांखे करणी पवंदी कॉल ऐं शामिल थियणो हूंदो असांजे हिन प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो यानी ज़ुहैब अभी हम लोग जो है आने वाले दिनों में बहुत सारे नए गेम्स भी लेके आ रहे हैं हमारी ऑडियंस के लिए जी बिल्कुल वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शाला भाईजान खुश आहियो आदम ठीक ठाक तव्हां ॿुधायो ठीक लॻा पिया आहियो के लॻो पिया ऐं असांजी सिस्टर कीअं आहे खुश आहियो थी जी बिल्कुल बिस्मा भी ठीक आहे भाभी जी भी ठीक आहे बल्कि पूरी टीम असांजी ठीक आहे ऐं अदा पंहिंजो तारुफ़ कराए जो नालो छा आहे किथां पिया ॻाल्हायो तव्हां भाईजान इशफाक अली वतो थो ॻाल्हायां मीरू खान शहर मां अच्छा अदा अशफाक वेलकम टू अवर शो प्रोग्राम ॾिसो पिया बिल्कुल भाऊ थैंक तो यू अदा कौन सा सेगमेंट चल रहा है अभी बलून वाला बलून वाला हाँ जी बिल्कुल तो पोइ कहिड़े कलर जो बलून सिलेक्ट था कयो तव्हां बिल्लू ब्लू कलर जेको भाभी जे हथ में आहे हाँ अच्छा तव्हां इन जे करे था चओ छो भाभी जी चयो त हिन ब्लू में विनर हूंदो इन जे करे तव्हां इहो बुक था कयो न न न बिल्लू जेको आहे सो फेवरेट कलर आहे मुंहिंजो अच्छा तव्हांजो फेवरेट कलर ब्लू आहे त भाभी जी तव्हांजे हथ वारो बलून बुक करायो आहे अदा अशफाक त थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस मुंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो ऐं तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे ब्लू कलर जो बलून यानी ज़ुहैब आज आपके हाथ वाला बलून बुक नहीं हुआ क्या कहेंगे इस पे आप आज मेरे हाथ वाला बलून और भाभी के हाथ वाला बलून बुक हो चुका है तव्हांजा हिकिड़ो तव्हांजो बि बुक न थियो आहे पर्पल हाँ तो कलर कोई एक तो हो गया ना एॾो ख़ुशि न थियो एक हो गया बस मेरे तो भाई यही बहुत है एक हो गया हमेशा ग़लतफ़हमी हूंदी आहे छोकिरियुनि खे डोंट वरी हिन मां ये मूंखे लॻे थो विनर निकिरंदो अच्छा हाँ। तो लेट्स सी क्या होता है ठीक आहे त ॾिसूं था त पोइ तेसिताईं असां अची वञूं पंहिंजे न्यू स्पॉन्सर जेके आहिनि लू बिस्किट वारा हिननि जा टे प्रोडक्ट्स तव्हां ॾिसी सघो था गाला मेरे देश का बिस्किट गाला ज़ीरा प्लस ऐं बिस्मा आहे मुंहिंजो फेवरेट कैंडी बिस्किट जी बिल्कुलु जॾहिं असां बि पंहिंजी गैदरिंग में हूंदा आहियूं त कुझु पंहिंजे लम्हनि खे स्पेशल अगरि बणाइणो आहे त असां हिननि जो यूज़ कंदा आहियूं बिस्मा रीड वंस अगेन व्हाट इज रिटन हियर जीत लू के संग्स
आपको जो है कैंडी गाला और जीरा बिस्किट के साथ जीतो शानदार कीमती इनामात। सिर्फ एक मिस कॉल करो और लकी विनर बनो। नंबर अच्छा बी इन मतलब मेंशन हिन नंबर ते ताके मिस कॉल करनी आहे, सिर्फ मिस कॉल ॾियण ते ता लकी विनर थी सगो था। कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रही किथा? वालेकुम सलाम बाजी, ये मैं बात कर रहा हूँ फ्रॉम लाड़कान अख्तर हुसैन। अदा लाडकाणे खां ॻाल्हायो था, तव्हांजो नालो छा आहे अदा? अख्तर हुसैन सर। अख्तर। अदा अख्तर, वेलकम टू आवर शो। ॾिसो पिया कहिड़ो सेगमेंट पियो हले असांजो। सर बलून, सर बलून। जी बिल्कुल, त पोइ तव्हां कहिड़े कलर जो बलून बुक था कयो? सर जेको तव्हां गया सर वाइट। आई गई वो घड़ी। देखिए मेरे हाथ वाला भी देखे कोई बुक बात हो नहीं। गया। तो ठीक है, अदा अख्तर असांजे लाडकाणे को कॉल कई आहे ऐं हिननि जे नाले ते असां बुक कयूं था पिंक कलर जो बलून ऐं फाइनली मुंहिंजे हथ वारो बलून बि थी वियो। देखो कितनी खुशी हो रही है। थैंक यू वेरी मच अदा, तव्हां मुंहिंजे हथ वारो बलून सिलेक्ट कयो। अगरि हिन में विनर नथो निकिरे त घबराइजो न, डोंट वरी, ठीकु आहे। इहे न चइजो त बैड लक साबित थियो आहे मुंहिंजे लाइ। सो थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर जॉइनिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त हिते असांजो टियों बलून बि थी चुको आहे। बुक जी, बाकी बिल्कुल। रहे तो लास्ट वन जेको बिस्मा जे हथ में आहे रेड कलर रह गया है और वकार बिल्डर्स के ताउन से हम क्या हो अपना गया है? सेगमेंट कंप्लीट। रेड कलर थी चुको है बुक। पर्पल कलर रह गया। Yes, सॉरी purple आई रह गया। मिस्टेकन, हमारे आई साथ है। मिस्टेकन। जी बिल्कुल, जुबैर साहब रेड कलर जो बलून बुक कयो, बाकी बचो आई लास्ट वन। Purple जल्दी सां कॉल कयो, शामिल थी वञो, कयो पंहिंजी पसंद जो बलून बुक। बट फाइनली अनफॉर्चुनेटली असां वटि लास्ट बलून बचो आहे, त पंहिंजी पसंद जो तने जेको Caller मौजूद है। वी हैव अ कॉल। Yes. हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, केर वालेकुम था ॻाल्हायो? सलाम। पंहिंजो तारुफ कराए जो। जी हेलो, कामरान नाम है। कामरान नाम है। कैसे हैं कामरान साहब? सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं अपने शो में। जी जी, कैसे हैं मेरे भाई, ठीक है आप? अल्लाह का शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदा आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी हमारा? ये बलून वाला जी segment चल रहा है। बिल्कुल। जी बिल्कुल, तो 3 बलून हो चुके हैं बुक। हमारे पास लास्ट बलून बचा है, तो आपके नाम पे वो बुक किया जाए। पर्पल। जी बिस्मा के Right, हाथ में right. पर्पल कलर का बलून है, तो आपके नाम पे वो बुक करें, बिकॉज आपके पास और कोई ऑप्शन नहीं है। जी। 3 Purple ले बलून जाए, हो purple चुके हैं चाहिए। बुक। जी कितने बलून बाकी रह गए? सारे बलून हो गए मेरे भाई, आखिरी ये बचा है, आखिरी है। 3 बलून बुक हो चुके हैं। आखिरी कलर बिस्मा के हाथ में जो आखिरी अच्छा पर्पल वाला रह गया। जी, जी, पर्पल बिल्कुल। वाला चाहते हैं। जी। ठीक है। ठीक है, तो आपके नाम पे करते हैं पर्पल कलर का बलून बुक। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग। के साथ अपना नंबर एड्रेस नोट डाउन कराएगा ताकि गिफ्ट आप तक सेफली पहुंच सके। बस कुछ ही लम्हों में आपको बताएंगे हु इज द विनर। बस हमारा प्रोग्राम देखते रहिएगा। कामरान बुक कयो आहे पर्पल कलर का जो बलून उन्होंने बुक किया है। बलून। सो फाइनली सारे सारे थी हो चुका गए। आहिनि बुक ऐं हाणे साईंदासीं रिजल्ट्स जी तरफ़। सब खां पहिरियों बिस्मा जी। हिकिड़े बलून के साथ रखूं, कोई भी हिकिड़ो हिन में रेड कलर जो ॾियो। रेड कलर जो फिलहाल वी शुड हाँ, वहाँ पे रख दें। ही थी वियो साई। ताकि अच्छे से मैं ब्लास्ट कर सकूं जी और बिल्कुल, बदले ले ऐं सकूं। पहिरियों ही वारो। हाँ, पहले पहिरियों पिंक ही वाला ब्लास्ट करते ठीक हैं। आहे, त ॾिसो पिंक वारो बलून कंहिं बुक कयो आहे। पिंक वारो बलून बुक कयो आहे ऐं अख्तर सां ने कॉल कयो, उन्हनि पिंक कलर जो बलून बुक कयो आहे। त ॾिसूं था हिन पिंक कलर जे बलून में अच्छा आहे। बिस्मा थोड़ो ठीक है। केयरफुली नहीं हो सकता ना जोए, वैसे तो फिर आज आपके हाथ में लगेगी, मैं पहले बता दूं, हाथ में लग सकती है। त पोइ तव्हांखे ख़बर ना। आहे। ठीक है, चले जल्दी, फिर जल्दी, 1 जल्दी, 2 3 एंड ठीक है, तो ॾिसो था हिन पिंक बलून में छा आहे। जल्दी क्या है? ओपन कयो। एंड वेरी सॉरी अदा अख्तर, तव्हां विन न करे सघो, बट डोंट वरी, तव्हांजो नालो बि वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में। तव्हां विन करे सघो था लास्ट में 15,000 रुपयनि जो कैश। ऐं हाणे असूं था पंहिंजे नेक्स्ट बलून जी तरफ। अब इसमां आई थिंक रेड पहले ब्लास्ट जी। करें। ठीक है, रेड चलो ब्लास्ट कई। तो ठीक है 1 2 3 अच्छा एंड अदा जुबैर सारे कॉल कीजिए। रेड कलर जो बलून ओ निशाना गलत लग गया। बिस्मा छा थियो? बिस्मा हारी है। बिस्मा आता बिस्मा था। हारी है। ठीक है, तो रेड कलर जो ई बलून हुयो जेको जुबैर बुक करायो। वेरी सॉरी अदा जुबैर, ओ। तव्हां पे विन न करे सघो। डोंट वरी, तव्हांजो नालो बि वञे तो लकी ड्रॉ में। एंड डियर नेक्स्ट टाइम ट्राई कजो। मे बी अब भाभी की बारी है, देखते हैं भाभी के बलून में क्या है। बिन के ब्लास्ट सके गन साथ में सही है, करते हैं। ठीक है, ठीक है। हरी अप One. ठीक है भाभी जी लियो। एंड लास्ट वन पर्पल बी ब्लास्ट। अच्छा ब्लू कलर जो बलून बुक है अशफाक जी चिट मुझे हथ में आहे ऐं तव्हां जे हथ में आहे कामरान जी चिट जी। पर्पल कलर। ठीक है, तो इन्हनि खे ओपन कयूं था, ॾिसूं था इन्हनि मां कहिड़ो विनर आहे। तो ठीक है, देखते हैं जोएब कौन है विनर। तो एंड द विनर इज अनाउंस कर दे।
कामरान जिन्होंने पर्पल कलर सिलेक्ट किया था। Congratulations, कामरान for winning. बहुत बहुत मुबारक हो मेरे भाई, आपको वकार बिल्डर का स्पेशल गिफ्ट जो है आपके साथ जाएगा। ऐं हिते असां जो ही सेगमेंट बि थियो ख़तम, जी। पर नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट करण खां पहिरियों हिकिड़ो नंढी ब्रेक ते वेंदासीं। छोटी केॾा सी। न वञो बसि असां हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। ऐं हाणे असां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कंदासीं जेको आहे अखरनि वारो। त पोइ तयार थी वञे, जिन सां कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में। ऐं हिन सेगमेंट में बस मां छा करणो हूंदो आहे, ये सेगमेंट जो है वन ऑफ माय फेवरेट सेगमेंट पहले वन तो ऑफ माय फेवरेट आल्सो, बिकॉज़ इसमें हिन में असांखे बि मौक़ो मिलंदो आहे खेॾण जो, जीअं हार्ट एंड स्टार में मौक़ो मिलंदो आहे, उहे हिन सेगमेंट में बि असांखे मौक़ो मिलंदो आहे। ऐं जेके असांजा कॉलर्स अखर मां लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदा आहिनि, जॾहिं तव्हां स्टॉप थी वेंदा आहियो, चुप थी वेंदा आहियो, पोइ उन ई अखर सां मां बिस्मा ऐं भाभी जी वर्ड्स ठाहींदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त घणा का घणा लफ़्ज़ ॿुधायूं, पर असां कामयाब वेंदा आहियूं। बेसिकली इसमें जो है हाजिर दिमागी चाहिए इस गेम के हाँ अंदर। जी बिल्कुल। अच्छा, अगर बिस्मा सां टिनिन जी ॻाल्हि कयूं त केॾी हाज़िर दिमाग़ी घणी आहे, मुंहिंजी तव्हांजी ऐं भाभी जी। भाभी जी, जी बिल्कुल, भाभी जी खे फौरन मौक़ो से जवाब देती है भाभी भाई। जी के कोई भी तव्हां अखर ॾियो न अलिफ खां ये ताईं, हू झट सां जेको आहे न तव्हां ॾियो ख़तम न थींदा आहिनि, हुनखे खाण आहे अंदरि लफ़्ज़नि जी। तॾहिं त असां स्टार्टिंग में लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो चवंदा हुआसीं सेगमेंट खे। त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थियो, ॾिसूं था त तव्हां अॼु 20 सेकंड्स में केतिरा लफ़्ज़ ॿुधायो था अखरनि मां। त जी, पोइ बिल्कुल। बिस्मा मां जेसि ताईं इन सिलेक्ट किया कहिड़ा कहिड़ा ऑडियंस के बिल्कुल। देन देयर उसी टाइम हाँ उसी टाइम सेलेक्ट कर लेंगे हम लोग। और फूड ठीक है, तो बस्ती मुझे के कॉल अचे तेसिताईं असां पंहिंजो हिकिड़ो सेपरेट कोई खणी अचूं अखर। हाँ Okay, I'm आप bringing ले लें in जब separate- तक। फूड बस्ती के ताउन से हम अपना सेगमेंट करेंगे अखर वाला, और आप लोग भी जल्दी जल्दी कॉल मिलाएं और अपनी हाजिर दिमागी जो है रख के आज जो है आप लोगों ने वर्डिंग्स बतानी है, तभी आप विन कर सकते हैं। 20 सेकंड का टाइम होता है इसमें सिर्फ। अच्छा, ईअं बि थींदो आहे त बिस्मा के माण्हू ॾाढा टॉकेटिव बि हूंदा आहिनि, हाज़िर दिमाग़ी बि हूंदा आहिनि। हाँ। जॾहिं कॉल करे असां हुननि खे लफ़्ज़ अखर ॾींदा आहियूं न, हाँ। उते हुननि जी हाज़िर दिमाग़ी ख़तम थी वेंदी आहे, पोइ कमु कोन कंदी आहे हाज़िर हाँ, दिमाग़ी। सही कह रहे हैं। त हालांकि हिननि जा सपोर्ट करण वारा बि घणा आहिनि, जेको बि कॉलर सारे कॉल कंदो आहे हाँ। त उन्हनि जे पोइ सपोर्ट करण Family वारा काफ़ी members। आहे, फैमिली हाँ। मेंबर्स। हालांकि सभु फैमिली मेंबर गॾिजी करे बि पोइ बि मतिलबु एतिरो ख़ासि रिज़ल्ट कोन ईंदो आहे। त कल्ह मुंहिंजे ख़्याल में 10 जेके लफ़्ज़ ॿुधाया हुया के हाँ, कॉलर, हाँ, 10 हाँ। ठीकु आहे। त असांजो जेको आहे त बेस्ट जेको इन सेगमेंट में रिज़ल्ट आयो मेरे ख़्याल में 21 एंड 22 वर्ड। हाँ वो ही था। हिकिड़े कॉलर असांखे 22 लफ़्ज़ ॿुधाया हुया 20 सेकंड्स में, तमामु वंडरफुली हुननि प्ले कयो हुयो। ऐं अॼु ॾिसूं था त जेके अॼु असांजा कॉलर असांखे कॉल कंदा उहे 20 सेकंड्स में केतिरा लफ़्ज़ ॿुधाईंदा, ऐं उमेद था कयूं छो जो अॼु असांजे कॉलर सां लक साथ थो ॾे, स्पेशली फर्स्ट सेगमेंट खां वठी। जी, बिल्कुल सही। उमेद था कयूं त हिन सेगमेंट में बि असांजे कॉलर सां हुननि जो लक साथ ॾींदो। तो जब तक ज़ोएब हम अपना गेम स्टार्ट करते हैं, लेकिन कॉल आ गई। अस्सलाम वालेकुम, कह रही किथा? जी अदी वालेकुम सलाम, मिसिस रहमान ॻाल्हाए पई नवाब शमा। मिसिस रहमान, वेलकम टू शो। असांजो सेगमेंट ॾिसो पिया कहिड़ो स्टार्ट कयो आहे। जी जी अखर वारो स्टार्ट कयो। अखर वाला, बिल्कुल। बिल्कुल सही। तो मेरी बहन रेडी हैं आप? जी जी अच्छा, ट्राई कंदसि मां। अच्छा, तव्हां इन जा फर्स्ट कॉलर आहियो इन सेगमेंट जा, त पोइ कोशिशि कजो घणा को घणा असांखे लफ़्ज़ ठाहे तव्हां ॿुधाए सघो। तव्हांजो मां अखर खणी थो अचां। सो लेट्स सी व्हिच वन शुड आई पिक। बिस्मा जी। अच्छी थोड़ो गाइड कजो त कहिड़ो मां इन मां पिक कयां। मेरी छो जो बहन के लिए आप resemble ले न थी आए वञे। ज़ोएब, आज ये ले आए। ये नहीं हुआ, ठीकु है, आ जाए। त पोइ अदी तयार आहियो तव्हां? जी जी तव्हांजो अॼु जो अखर आहे बिस्मा, रेडी? जी जी रेडी। रे। एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। रे। रेहाना, रुबीना, राशिद, रज़िया, जी रज़ाक, जी ऐं रब, जी रहीम, जी राज़िक, जी। ऐं रे सां हरी अप।
रहमान जी आई रिल्ली जी आई राई जी ओके टाइम्स अप। ऑल राइट दी टाइम्स अब बट तव्हां के 20 सेकंड्स में 11 लफ्ज़ ॿुधाया व्हिच इज नॉट बैड। बहुत तमाम अच्छा। सुठो प्ले कयो। थैंक यू हाँ। वेरी मच फॉर कॉलिंग सदी पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुयूं मिसिस रहमान ऐं हिननि असांखे 20 सेकंड्स में ॿुधाया आहिनि 11 वर्ड्स सो दिस इज गुड नॉट नहीं, बहुत अच्छा खेला मेरी बहन ने। ॿुधाया आहिनि मिसिस रहमान तव्हांजो नालो थी वियो इंक्लूड असांजे हिन बॉल में ऐं हाणे हम लोग भी इसी से खेलेंगे। खेॾंदासीं इन ई अखर सां जेसिताईं असांजे नेक्स्ट कॉल अचे हाँ। त पोइ मां स्टार्ट थो कयां। बिस्मा भाभी जी तैयार थी वञो हिन सेगमेंट जे बिल्कुल लाइ। excited त है। रे सां अच्छा वो वाले रिपीट कर सकते हैं उनके या नहीं? हाँ नहीं कर सकते ठीक हैं। है त रे सां रेल रेलगाड़ी। पोइ मां उहा ई चई आहे रेल। अच्छा हा अच्छा ठीक है। रोड़ी 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 छा आहे? वो जब हम ट्रेन में सफर करते हैं तो आता ओके है दैट्स ना। अ सिटी हाँ। जिते असां रहंदा आहियूं सखर खां करीब सखर हाँ, रोड़ी गॾु आहे। रास्ते अब में। भाभी जी रे रोजाना 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 रमीज रमीज जी रामलीला रामलीला भाभी जी रोना जी रोना रोना। अल्लाह भाभी जी तो अच्छा बहुत- रिक्शा अच्छा रुमाल रुमाल भाभी जी रवीना रवीना जी ठीक है रवीना नेक्स्ट माय टर्न रैम्बो रिमझिम भाभी जी रुखसार हाँ रुखसार 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 अच्छा माय वर्ड इज कौन सा तो बता रहा हूँ नहीं, ना बताए। रास हाँ? तुम्हें चीज रास नहीं आती अच्छा जी ये टॉन था जी। अच्छा रजाक ओके भी और- कौन है और अस्सलाम वालेकुम कह रहे किता वालेकुम सलाम अदा फरिया भुट्टो लाड़काने खां फरिया भुट्टो फरिया अदी भुट्टो। अदी वेलकम टू आवर शो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे जी अदा अखरन वारो जी त अखरनि पोइ वारो। तयार आहियो जी जी अदा तव्हां खां ठीक है पहिरियों फिर। असांखे 11 लफ़्ज़ ॿुधाया मिसिस रहमान त तव्हांखे 11 लफ़्ज़नि खां वधीक ॿुधाइणा आहिनि 20 सेकंड्स में त पोइ तयार थी वञो मां तव्हांजे लाइ अखर खणी पियो अचां ऐं ॾिसां थो त कहिड़ो जी, अखर खणी अचां मादी जे लाइ बिस्मा कम इन गाइड में मूंखे जोएब गाइड ये नहीं हुआ है ये ले लें जी ही खणी चऊं हाँ ले आए ठीक ले आहे आए, त ले बिस्मा जी आए। फरमाइश से मां ही अखर खयो आहे ऐं ॾिसूं था त अॼु असांखे केतिरा लफ़्ज़ ॿुधाए थी 20 सेकंड्स में अदी तव्हांजो अखर आहे ते And बि you- तुए बि थी सघे हाँ। थो ते बि थी सघे थो लेकिन प्रोनाउंसिएशन वाई हुजे ऐं योर टाइम स्टार्ट्स नाउ तारो जी। तालो जी। तरबूज जी। तिर जी। टमाचो तओ तार तितर जी। तीसरी जी। तीली तवां तवी तू तुंजी ताकत तूबा तोतो ताकतवर जी जी ॿुधायो ॿुधूं पिया अदी भूल तो नहीं गए अदी जी अदा जी ख़तम थी विया एॾा एॾा सारा जी दी कॉपी ते त न Time's up. लिखियल आहे न अदी कॉपी ते त न आहे न लिखियल वेरी वंडरफुल तमाम जबरदस्त प्ले कयो हाँ। आहे ताईं 15 16 17 अच्छा तव्हां जेको टमाटो चयो टमाटो मां काउंट कोन कयो जो टमाटो ते या तुए सां न ईंदो हाँ। आहे बाक़ी तव्हां 17 लफ़्ज़ ॿुधाइनि 20 सेकंड्स में Well वंडरफुली सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुयूं फरिया जे असांखे 17 वर्ड्स 17 ॿुधाया words, आहिनि बहुत ही जबरदस्त जी खेला है मेरी बिल्कुल बहन ऐं ने। मुंहिंजे ख्याल में हिन वीक जो बेस्ट स्कोर आहे अञा ताईं हाँ, ये अच्छा। हिन वीक जो बेस्ट स्कोर आहे 17 वर्ड्स अदी फरिया असांखे ॿुधाया आहिनि त तव्हांजो नालो बि इंक्लूड थी वियो यानी कि इट ज़ुएब- मींस तव्हां मिसिस रहमान खां त विन करे चुका आहियो बाक़ी डिपेंड करे थो असांजे लास्ट कॉलर ते त उहे 20 सेकंड्स में असांखे केतिरा लफ़्ज़ ॿुधाईंदा ऐं उमीद था कयूं त तव्हांजो कॉपी ते न लिखियल हूंदा लफ़्ज़ अब हम लोग तेज से बताएंगे जी जी ठीक है, तो हम तेज से start करेंगे। फूल हाणे बस्ती के बिस्मा भाभी ताउन मां से तेज सां हमारा- ही स्टार्ट कंदासीं ते तुए व्हाटएवर जी बिल्कुल स्टार्ट कीजिए तो तुए तारा साहिब, तारा भाभी जी तारीख ओके ते सां हाँ तनूर तंदूर या तनूर तंदूर तानिया तानिया जी भाभी तलवार तलवार जबरदस्त ताकत तंदुरुस्ती तंदुरुस्ती तवानाई तवानाई कॉलर है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम केर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए वालेकुम सलाम सर गुलाम फारूक लुआ खटा खां अदा वेलकम टू गुलाम शो फारूक। अदा गुलाम फारूक गुलाम फारूक साहब कैसे हैं मेरे भाई आप ठीक हैं दुआ है, अल्लाह का शुक्र है आप सुनाए ठीक है ठीक ठाक मेरे भाई सबसे पहले तो वेलकम करते हैं आपको हमारे शो में आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी जी अल्फाबेट वाला जी बिल्कुल अल्फाबेट वाला तो रेडी हैं आप जी
अदा तव्हां को पहिरियों 17 स्कोर लॻी चुको आहे 20 सेकेंड्स में बेस्ट हाणे ताईं 17 वर्ड्स आहिनि त तव्हांखे 17 खां वधीक ई ॿुधाइणा आहिनि पोइ तव्हां विन करे सघो था असांजी फर्स्ट कॉलर मिसिस रहमान तव्हां त विन न करे सघो था 11 वर्ड्स ॿुधाया तव्हांजो नालो असां विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम लास्ट ताईं त फरिया अदी फरिया असांखे 17 वर्ड्स ॿुधाइनि हाणे मुक़ाबिलो आहे तव्हांजे ऐं अदी फरिया जे विच में त तव्हांखे लॻे थो तव्हां हाराए सघो था सर हिकिड़ो अर्ज़ु आहे त पहिरीं बि मुंहिंजा 2 गिफ्ट रहियल आहिनि जेके मूं સુધી कोन पहुता आहिनि अदा मां बिल्कुलु अॼु लिस्ट ॾेखारी आहे मां 4 लिस्टूं जेके आहिनि असांजूं रिसीप्ट सां गॾु उहे सेंड थी चुकियूं आहिनि लास्ट हिकिड़ी रिमेनिंग आहे उहा सुबुह सां निकिरी वेंदी बट अगरि तव्हांजो पहिरियों वारनि में आहे त तव्हां ताईं पुॼी वेंदो उहो रस्ते में ई हूंदो किथे अॼु असां रिसीप्ट कई लिस्ट ॾेखारे छॾियूं सो डोंट वरी थोड़ी डिले जे करे माज़रत खां आहियूं असां लॉकडाउन जे करे बि कुझु डिले थी वेंदो आहे बट डोंट वरी तव्हांजो गिफ्ट तव्हां ताईं पुॼी वेंदा ऐं हाणे तव्हां जे लाइ मां अखर खणी थो अचां ऐं तव्हांखे लॻे थो त 17 खां वधीक तव्हां ॿुधाए था सघो सर इंशाल्लाह ठीकु आहे त पोइ बेस्ट ऑफ लक बिस्मा कम यको तव्हां साथ ॾिनो आहे त हाणे बि तव्हांखे साथ ॾियणु घुरिजे ऐं अॼु जा जेके अखर आहिनि उहे बिस्मा मूंखे सपोर्ट कयो आहे त कहिड़ो ॿुधायूं असां ये ले लेते हैं ही हाँ न ही न ये नहीं न ही न तो ठीक है फिर मेरे भाई के लिए ये ले लें अच्छा ही खणो हाँ ये ले लें ये मुझे ख्याल में ॾिनो हुयो कल्ह या चोरी नहीं स्पीक नहीं हुआ स्पीक नहीं हुआ ठीकु आहे त तव्हांजे लाइ अखर असां सिलेक्ट करे छॾियो आहे ऐं तव्हांजो अखर आहे सीन स्वाद या से कुझु बि थी सघे थो प्रोनाउंसिएशन सेम हुजे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ सर सीन 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 स्वाद या से उच्चार स जो स स योर टाइम स्टार्ट्स नाउ सपोर्ट सुपर सुकार सुकल साथी समाज सोजरो सुमार सजाद सुबान साहो सऊदी अरब सोन साकरो समून साहिल सिकंदर सिंध सुजाग साज तेल सरफराज सामान साजिद सिपाही सब सुपारी तलवार सांस ले ले मेरे भाई खत्म थी आ कॉपी पे लिखियल है जी साबर सूफू साबू साबन सूफी सूफन सिद्दीक एंड योर टाइम्स अप मेरे भाई टाइम्स अप अदा टाइम्स अप पहले आप गिनने स्विप ही 15 3 है 31 32 33 34 एंड 35 in 20 seconds क्या बात है जबरदस्त you are the winner for this segment फूड बस्ती का गेम जो है मेरे भाई के साथ ही जाएगा मैं जो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छड़ जो कितने हुए बिस्मा 32 हो या 34 हो बहरहाल अॼु ताईं जो जेतिरनि ॾींहंनि खां असांजो ऑनलाइन शो हले पियो अदा तव्हां 34 ऑलमोस्ट 34 तव्हां असांखे लफ़्ज़ ॿुधाइनि 20 सेकंड्स में इट इज एक्स्ट्राऑर्डिनरी अनबिलीवेबल हाउ कुड यू डू दिस अॼु मूंखे छो पियो लॻे त तव्हांजी कॉपीज़ ते इहे सॼा लफ़्ज़ लिखियल आहे मूंखे इहो छो पियो लॻे लेकिन जो कॉपी कैसे करेंगे हम तो एंड टाइम पे वर्ड देते हैं तो एंड टाइम पे चले ठीक है मैं भी नहीं बता कर सकते हैं भाई अच्छा बट जेको भी आहे यू प्लेड वंडरफुली तमामु ज़बरदस्त प्ले कयो अतः गुलाम फारूक अॼु जा विनर आहिनि जे 34 असांखे ॿुधाया आहिनि बहरहाल फ़िलहाल तव्हांजो लिस्ट में बेस्ट में नालो आहे ॾिसूं था त केतिरे ताईं केतिरनि ॾींहंनि ताईं ही बेस्ट में तव्हांजो नालो रहे थो ऐं 34 रिकॉर्ड रहे थो त सॼा अॼु रिकॉर्ड टुटी पिया विश्वास सभु रिकॉर्ड टुटी पिया ठीकु आहे त पोइ हाणे असां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट था कहानी की तरफ जी बिल्कुलु कहानी जी तरफ़ अचूं था पहिरियों मां हिननि खे रखां साइड ते जेके असांजा अखर आहिनि त बिस्मा अॼु छा पिया ॿुधाए असांजे नाज़रीन खे कहिड़ी कहानी आहे कहिड़ो किस्सो आहे जेको असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो ये कहानी जो है ज़ुएब थोड़ी सी जो है बचपन में मैंने सुनी थी और ये स्कूल से कुछ होता है ना बचपन में कुछ ऐसी बातें होती हैं जो आप कभी भुला नहीं पाते वो आपको हमेशा याद रहती हैं ठीकु आहे त बचपन में बिस्मा खे कंहिं इहा कहानी ॿुधाई कंहिं न कंहिं कहानी ॿुधाई उहा कहानी उहो किस्सो अॼु बिस्मा मूंखे ऐं तव्हांखे ॿुधाए थी त तव्हांखे गौर सां बिस्मा जी इहा कहानी ॿुधणी आहे उन खां पोइ मां तव्हांखां क्वेश्चन्स कंदुमि त बिस्मा ओवर टू यू तव्हां कहानी ॿुधाईंदा वञो ऐं मां उन कहानी मां क्वेश्चन्स कढी करे पंहिंजी जादुई पेन सां लिखंदो वञा जी बिल्कुल ज़ुहेब आप लोगों से सवाल करेंगे जो कहानी मैं आपको सुनाने जा रही हूँ गुजारिश है कि सब लोग गौर से ये कहानी सुने अगर आप गौर से सुनेंगे तभी आप लोग जवाब दे पाएंगे जी बिस्मा बहुत ही इजी कहानी है छोटी सी तो कुछ ऐसा है एक घर में एक छोटी सी फैमिली रहती है और उस फैमिली के अंदर जितने मेंबर्स होते हैं मैं बता देती हूँ उस फैमिली के अंदर एक दादी रहती हैं 2 बच्चे रहते हैं और एक मियाँ बीवी रहते हैं 2 टोटल मिला के 5 लोग रहते हैं उस घर में ओके
तो उस घर में कुछ ऐसा होता है, उनके घर में कुछ ऐसी टेंशन चल रही थी काफ़ी दिनों से कि उनके घर से चीज़ें गायब हो रही थी। अब वो सब परेशान थे कि भाई इस घर से चीज़ें गायब हो रही हैं, और अगले दिन ही उनके पास वो चीज़ें उसी जगह पे वापस वहीं पड़ी हुई मिलती थी उनको। अब परेशानी की बात तो ये थी कि गायब कौन कर रहा था। तो इसी सोच विचार में एक दिन सुबह के वक्त दादी उठी तो उन्होंने घर वालों को बताया कि मैंने ख्वाब में देखा है कि एक चोर आता है और वो हमारी चीज़ें चुरा के ले जाता है। तो खैर दादी ने तो ख्वाब देखा था, वो शेयर कर दिया। अब इसमें कितनी सच्चाई थी ये तो एंड में ही पता चलेगा, तो गौर से सुनिएगा। उसके बाद क्या होता है, अगले दिन जो अम्मी होती हैं वो सिलाई कढ़ाई का काम करती हैं घर में। तो सिलाई कर रही होती हैं, तो किचन में उनको काम होता है। तो वो क्या करती हैं कि अपना धागा, सुई धागा होता है और जो धागा होता है वो मशीन पे रख के, सिलाई मशीन पे, वो किचन में चली जाती हैं किसी काम से। और जब वो वापस आती हैं तो देखती हैं सुई धागा वहाँ से गायब होता है। तो फिर वो परेशान होती हैं कि मैं तो अभी अभी सिलाई कर रही थी और 1 मिनट के लिए किचन में काम से गई और वापस आई, फिर ये गायब है। अब इतनी सोच विचार के बाद किसी को समझ नहीं आ रहा भाई कि चीज़ें गायब हो रही हैं, आखिर जा कहाँ रही हैं। फिर इन द एंड जाके जो बच्चे होते हैं 2, वो खेल रहे थे वहाँ पे स्टोर रूम की तरफ। तो उन्होंने स्टोर रूम का दरवाज़ा खोला और दरवाज़ा खोलते ही उन्होंने देखा 2 बोने, छोटे से बोने, इतने छोटे छोटे, वो 2 बोने आते हैं और वो चीज उठा के लेके जा रहे थे। यानी कि वो जो सुई धागा गुमा था उस टाइम वो वापस रख रहे थे जब बच्चों ने देखा। तो बच्चों ने जाके अम्मी को बताया कि अम्मी स्टोर रूम में 2 छोटे छोटे बोने आए और वो चीजें रख रहे थे और फिर वापस आपको सुई धागा वहीं से हम लेकर आए, ये बोने रख के गए हैं। तो भाई फिर घर वालों को पता चला ये कोई काम बोनों का ही है। तो फिर घर वालों ने स्ट्रेटेजी आपस में डिस्कस की और सोचा कि भाई इसका हल निकालना पड़ेगा। तो घर वालों ने सबने मिलकर क्या प्लान किया, उन्होंने एक बोरा लिया, बोरा होता है ना चावलों का, तो उसके अंदर उन्होंने घर की ना कुछ चीजें सारी डाल के ना रख दी स्टोर रूम में। तो यही हुआ, अगले दिन जब सुबह हुई तो वो बोने आए और उस बोरे के अंदर घुसे और उन्होंने, घर वालों ने फौरन पकड़ लिया बोनों को और उसके साथ उठा के बोरे को वो बाहर घर के फेंक आए। इन द एंड ऑल राइट, बिस्मा जी कहानी थी वे खत्म। तो पाणी जल्दी सां कॉल कयो ताकि असां तव्हांखो सवालात पुछो हिन ई कहानी मां जेका बिस्मा ॿुधाई। जैसे ही बिस्मा तव्हांखे बि ॿुधायो, मां हिते क्वेश्चन्स नोट कया। हाँ। तो बिस्मा तकरीबन मां क्वेश्चन्स जेके लिखिया आहिनि हाणे तव्हां ॿुधाईंदा पिया मुंहिंजो 1 2 3 4 5 6 क्वेश्चन्स आहिनि, बट असां हिकु हिकु क्वेश्चन 3 कॉलर्स खां पुछंदासीं ऐं बाक़ी हिकिड़ो क्वेश्चन भाभी जी खां कंदुमि ऐं हिकिड़ो क्वेश्चन मां तव्हां खां ई पुछंदुमि। ॾिसां त तव्हां कहानी ॿुधाई आहे, तव्हां मूंखे क्वेश्चन तो ऐसे तो मैं मुझे पूछने चाहिए सवाल सुहेब। ठीक है, तो तव्हां मूंखे पुछी सघो था हिकिड़ो क्वेश्चन। तो भाभी जी तव्हांखो क्वेश्चन कयां मां हिन कहानी मां जेसिताईं असांजी कॉल अचे। जी कयां क्वेश्चन? जी जी भाभी जी मूंखे इहो ॿुधायो त ओ वी हैव अ कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? अदा कूंज पे ॻाल्हायां छते खां। अकूंज अदी कूंज, वेलकम टू आवर शो। कहानी ॿुधी तव्हां? हा ॿुधी सी असां कहानी। ठीक है, तो पोइ तयार आहियो? हा कोशिश करियूं था। ठीक है, तो पोइ तव्हांजो सवाल मां खणी थो अचां। असांजे कूंज कॉल कई आहे ठटे खां। अदी सवाल आहे त उन फैमिली में केतिरा माण्हू हूंदा आहिनि ऐं केरु केरु हूंदा आहिनि? जंहिं फैमिली जी बिस्मा ॻाल्हि कई। हा उन जेतिरो ताईं मूं सम्झियो त उन फैमिली में उनजा ॿार हूंदा आहिनि ऐं माना अम्मी पापा हूंदा आहिनि उन्हनि जा। ऐं शायदि ॾाॾो हूंदो या ॾाॾी हूंदी है। ठीक है, कंसीडर करें हाँ, दादी मुझे राइट फूड टेस्टिंग का गिफ्ट आएगा मेरी बहन के साथ। नवा फूड बसी जो गिफ्ट हैम्पर विन कयो आहे। चले जी, पहले जो है हमारी बहन ने बड़ा जबरदस्त जवाब दिया। कूंज विन कयो आहे फूड बसी जो गिफ्ट हैम्पर। जे सारे ठटे का कॉल कई। बाकी असां वटि जेके क्वेश्चंस आहिनि बिस्मा ये हाणे कयूं? नहीं, वो छोटा सा ब्रेक लेना होगा ज़ोएब, उसके बाद ठीक है भाई, क्वेश्चंस मुसा गॾु आहिनि, नंढी ब्रेक आहे, बस असां हीअं वयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो।
वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। हिकिड़ो क्वेश्चन असां पुछी चुका आहियूं, बाक़ी असां ॿ क्वेश्चन्स पुछंदासीं हाँ। पंहिंजे कॉलर्स खां, त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में, जवाब ॾे असांजे सवालात जा। अच्छा त भाभी जी से पूछ लेते ना हम जी जब तक। बिल्कुल, भाभी जी का मां हिकिड़ो क्वेश्चन कयां पोइ भाभी जी क्वेश्चन इहो आहे त घर में कहिड़ो मसइलो हुयो, हुन घर में छा प्रॉब्लम थी वई? उन घर जूं शयूं गुम थी वियूं, वरी वापसि उन जाइ ते अची वियूं। वेरी गुड। क्या? घर में शयूं गुम पियो थी वञनि और नेक्स्ट डे वापस आ जाती ओह, थी। Good, क्या भाभी। बात है यार, भाभी And मतलब believe me, असां भाभी जी के कुछ भी न ॿुधाईंदा आहियूं ऐं हिन हाँ। फ्लोर ते ई दैनन देर भाभी जी का क्वेश्चन कंदा आहियूं ऐं भाभी जी उन्हनि जा सही जवाब ॾींदी आहे, त प्रेजेंट माइंड आहे, एक्टिव माइंड आहे भाभी। जबरदस्त भाई। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि क्वेश्चन भाभी जी का कयूं या पंहिंजे कॉलर्स लाइ छॾियूं? पहले कॉलर से ले लेते हैं। हाँ। अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम सलाम, खलील अहमद बांसगाबाद। अदा खलील, वेलकम टू आवर शो। कहानी ॿुधी तव्हां? जी जी ठीक है, तो खलील अहमद साहब आपसे अब सवाल किया जाएगा, तो रेडी हैं आप? जी। ठीक है ठीकु आहे अदा, त तव्हांजो सवाल मां अचां थो खणी। ही आहिनि खलील अहमद जे सारे बान सईदाबाद खां कॉल कई आहे। अदा तव्हांजो सवाल आहे त ॾाॾी जेका हुननि जी हुन कहिड़ो ख्वाब ॾिठो? उन ख्वाब ॾिठो त असां जेके शयूं रखूं था उहे असांजो काॾे गुम थी थियूं वञनि। दादी ने ये ख्वाब देखा था जो चीजें रख रहे हैं वो गुम हो रही हैं? नहीं न, नहीं। दादी वो ख्वाब न ॾिठो, ॿियो कुझु ॾिठो, सोचो थोड़ो। हाँ अच्छा ले क्वेश्चन चेंज करते हाँ, चलिए दूसरा ठीक आहे, पूछते हैं। तव्हांजे लाइ क्वेश्चन असां चेंज था कयूं त क्वेश्चन इज उन जी जेका अम्मी आहे उहो कहिड़ो कमु कंदी हुई? सिलाई कढ़ाई जो। सिलाई कढ़ाई जो आंसर। तो फूड मस्ती करके मेरे भाई के साथ भी जाएगा। सो कांग्रेचुलेशंस अदा खलील अहमद जे सारे बान को कॉल कई ऐं तव्हां बि इनका फूड बसी जो गिफ्ट हैम्पर ऐं तव्हांजो नालो बि वञे तू असांजे लकी ड्रॉ में, त लास्ट ताईं वेट कंदा। तव्हां बि ख़ुशि नसीब थी सघो था जेके विन कनि 15,000 रुपयनि जो कैश। ऐं हाणे असां ईंदासीं थर्ड क्वेश्चन जी तरफ़, त ॾिसूं था लास्ट असांजो कहिड़ो कॉलर आहे जेको असांखे कॉल करे थो जवाबु ॾिठो असांजे सवाल जो। त भाभी जी जेको सवाल जो जवाबु उन्हनि न ॾिनो, मां उहो ई सवाल तव्हां खां कंदमि। दादी वाला। त ॾाॾी जेको आहे त हुन कहिड़ो ख्वाबु ॾिठो हुयो? मुंहिंजी ॾाॾी ख्वाब ॾिठो असांजे घर मां शयूं गुम थियूं थियनि। नहीं। न भाभी जी ने सवाल जो जवाब सही न ॾिनो आहे, त अञा बि हिकिड़ो ॿियो सवाल कंदो मां भाभी जी खां। अच्छा, अम्मी वारो त थी वियो, अम्मी कहिड़ो कमु कंदी हुई? तो ज़ोए पहले जवाब तो बता दें इसका, मैं बता देती हूँ। उसका जवाब ये था कि दादी ने ख्वाब में देखा था कि घर में कोई चोर घुस आता है और वो चोर आके जो है हमारे घर से सामान चुरा रहा है। ठीक है, तो दादी इहो ख्वाब ॾिठो हाँ। हुयो। भाभी जी तव्हां सही न ॿुधो न इहो? मूं सही त न ॿुधो? ठीक है, तो नेक्स्ट क्वेश्चन तव्हां को कयां थो, बिकॉज़ लास्ट 2 क्वेश्चन बचियल आहिनि। मां जेके नोट करे सघियुमि 6 क्वेश्चन नोट कया। लास्ट क्वेश्चन तव्हां को कंदुमि, हिकिड़ो क्वेश्चन पंहिंजे कॉलर खां कंदुमि। ऐं क्वेश्चन आहे त भाभी इहो ॿुधायो जेके ॿार हुया हुन ॿारनि कंहिंखे ॾिठो? उन ॿारनि ॿिनि बोननि खे ॾिठो। ॿिनि बोननि खे ॾिठो। बोना छा हूंदा आहिनि वैसे भाभी? बोना जिन हूंदा नंढड़ा। नहिड़ा जिन हूंदा आहिनि? अच्छा, बोने जिन नहीं होते हैं वैसे बिस्मा? हाँ, आम जिन लोग भी भी होते तो हैं। होते हैं। हाँ, आम लोग भी होते हैं, छोटे से बोने। अच्छा भाभी जी तव्हां कॾहिं ॾिठा आहिनि बोना पंहिंजे अखियुनि सां? जिन भले न हुजनि, इंसान ई हुजनि, पर बोना ॾिठा आहिनि? न न तव्हां कॾहिं बि न ॾिठा आहिनि लाइफ में? लेकिन ये बिस्मा, if सुना I है, ask you, हाँ। तव्हां कॾहिं बोना ॾिठा आहिनि? नहीं, मैंने देखा नहीं उसे, लेकिन हमारी दादी बताती हैं कि बहुत पहले की बात है, उनके मोहल्ले में ही खुदाई की गई थी जमीन में, कुछ ज्यादा ही मतलब जमीन के नीचे तक। थोड़ा जमीन में तो नहीं हाँ, तो वो जमीन के अंदर से एक बोना निकला है, लेकिन वो जिंदा, लेकिन वो ज्यादा देर तक जिंदा नहीं रहा, वो मर गया निकलते ही फौरन। मां तो बिलीव न कहने का, मुझे भी बिलीव नहीं है, आई डू नॉट बिलीव, बट दादी ने ये कहानी जिंदा सुनाई। बोना निकटा। हाउ? लेकिन It's ये possible, जो जोए। पुरानी हम बातें सुनते थे को वो those are not authentic, वो ऑथेंटिक नहीं हाँ, होती थी। हो सकता है। असांखे भी जेको आहे त भले काफ़ी सारी वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। अच्छा, सरकटे जी ॻाल्हि जेका त हाँ। मसइल किथे, पर कॾहिं पंहिंजी अखियुनि सां तव्हां सरकटो ॾिठो आहे? लेकिन जोएब कभी कभी ऐसा होता है कि आपने नहीं देखा खुद से, तो आप बिलीव नहीं कर रहे, इसका मतलब ये नहीं कि वो चीज तो नहीं भाई है। अगर हमने नहीं देखा, किसी ने भी नहीं देखा, देखा होगा मेरी कुछ फैमिली लोग में से, बिलीव। मेरे खानदान में से कॾहिं के सरकटो न आहे ॾिठो। अगर कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम। कहिड़े किथां? वालेकुम अस्सलाम। जी वाह, केरु पियो ॻाल्हाए, पंहिंजो तारुफ़ कराईंदा? भाई अब्दुल रहमान कबूल, कराची पिपरी। अदा भली कार असांजे शो में अदा अब्दुल रहमान कॉल कई आहे, त तव्हां कहाणी ॿुधी अदा? जी जी बिल्कुल। तो फिर कहानी के लिए मेरे ख्याल से मेरे भाई बहुत एक्साइटेड हैं, सारे जवाब पता है उनको, ऐसा ही है? जी तो ठीक है।
त पोइ अच्छा अदी कूंज जो नालो हिते पियो आहे, ही त मां विझां लकी ड्रॉ में। हाँ त अदा तव्हांजो क्वेश्चन आहे, अच्छा आख़िर में जॾहिं ॿारनि बोननि खे ॾिठो त 2 बोना आया त पूरी फैमिली कहिड़ी प्लानिंग कई, उन्हनि छा कयो? हलायो, ॿुधो पिया था? जी 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 हाँ, अचे पियो। उन्हनि कहिड़ी प्लानिंग कई, छा कयो? उन्हनि प्लानिंग इहा कई त उन्हनि जी जेको सो ॾाढी ख़्वाबु ॾिठो त घर में को चोर अचे थो त उनजे चोर जे पकड़ लाइ करे उन्हनि जेको सो प्लानिंग कई। नहीं न, ॿारनि जॾहिं 2 बोना ॾिठा, 2 बोना आया, उहे चोरी करे वेंदा आहिनि, हर शइ गायब करे वेंदा आहिनि, त हुननि बोननि खे घर मां कढण जे लाइ उन्हनि कहिड़ी प्लानिंग कई हुई? हलो, जी जी सर जी। हुननि बोननि खे घर मां कढण जे लाइ उन्हनि कहिड़ी प्लानिंग कई? हाँ कहिड़ी प्लानिंग कवंदा भोला घर मां कीअं निकिरनि? जी, कीअं निकिरनि घर कुछ मां? क्लू दे दें क्या अपने भाई को? कुछ क्लू ॾियो। अच्छा, उन्हनि कुछ सामान इकट्ठो करे हाँ। उहो कंहिं शइ में विधो हुयो हाँ। सामान, ताकि उहो बोना उनजे अंदरि वञनि त उन शइ खे बंदि करे ॿाहिरि फिटी कनि। सिर्फ़ु तव्हांखे उन शइ जो नालो ॿुधाइणो आहे त कहिड़ी शइ में उन्हनि सामान विधा। हाँ। एतिरो तव्हांखे इज़ी करे ॿुधायो असां। कहिड़े टाइम सामान वेंदा? जी, सुबुह जे टाइम ते? न अदा सुबुह जे टाइम ते न, त अधु जवाब कोन ॾेई सघियो आहे। सो डोंट वरी, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर नोट डाउन कराइजो। तव्हांजो नालो वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में, काफ़ी असां तव्हांखे ईज़ी करे ॿुधायो त बस मां तव्हां ॿुधाए छॾियो त कहिड़ी प्लानिंग हुई। प्लानिंग ये थी कि घर वालों ने मिलके सोचा, ये प्लान बनाया कि भाई हम एक बोरा लेते हैं और उस बोरे को स्टोर रूम में रख देते हैं, कुछ चीजें डाल के घर की, ताकि जब वो बोने आए तो उस बोरे के अंदर वो चीजें लेने के लिए जाए। बिल्कुल, उन बोरे में जॾहिं बोना हुआ उन बोरे खे बंदि करे घर खां ॿाहिरि उनखे फिटी करे छॾियो। सो दिस वाज द आंसर। त हिते ही सेगमेंट बि थिए थो ख़तम, ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। त पोइ अगरि तव्हांजो आवाज़ सुरीलो आहे ऐं अगरि न आहे बि त कॉल करे असांखे कुझु न कुझु गुनगुनाए ॿुधाए सघो था। सो राइट नाउ यू कैन कॉल अस, जल्द सां कॉल करे शामिल थी वञो असांजे ऑनलाइन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो बाबा जमालो। वैसे हिन सेगमेंट में घणो करे असांखे उहे कॉलर्स मिलंदा आहिनि जंहिंजो आवाज़ तमामु बहितरीनु हूंदो आहे। कल्ह बि असांजो हिकिड़ो कॉलर हुयो जंहिंजो पर्सनली मां तमामु ज़बरदस्त आवाज़ हुई, वॉइस हुई, ऐं मूंखे पसंदि आई। हा, मूंखे लॻे पियो कोई प्रोफेशनल सिंगर ई ॻाए पियो जेके असांखे ॿुधाइनि पिया। त हीअं बि असांजे सिंध जो, असांजे पाकिस्तान जो टैलेंट ॿाहिरि निकिरंदो आहे, असांखे ख़बर पवंदी आहे त असांजे मुल्क में केतिरा टैलेंटेड माण्हू आहिनि। त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थियो, असांखे पंहिंजी आवाज़ में ॿुधायो गानो छो जो असांजो बाथरूम सेगमेंट में। कॉलर हमारे साथ मौजूद हैं। अस्सलाम वालेकुम, कह रही किथा? हलो, वालेकुम सलाम, कराची में। हा जी, तव्हां नालो रिपीट कजो। कराची हमारा। ठीकु आहे अदा, त पोइ तव्हां तयारु आहियो? असांजो बाथरूम सेगमेंट जो जेको आहे त स्टार्ट थी चुको आहे। छा पिया असांखे गुनगुनाए ॿुधायो? जी अदा, क्या सुना रहे हैं अपनी सुरीली आवाज में हमें? कलाम सुना रहा हूँ। जी बिल्कुल अदा, कलाम ॿुधाइजो। स्टार्ट कयो। अदा टीवी जो वॉल्यूम थोड़ो घटि करे छॾिजो। जी बिल्कुल, कलाम ॿुधायो असांखे। परदेसी यारा, परदेसी यारा, छोड़ के न जा मूंखे, तूं छॾे न वञ मूंखे, तूं छॾे न वञ यार, परदेसी यारा। ऑल राइट, ठीक है। अच्छा, क्लैपिंग कयूं था असां। ऑल राइट, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तव्हां बि पंहिंजो नंबर नोट डाउन कराए छॾिजो। त हिकिड़ा असां वटि कॉलर अची चुका आहिनि जंहिं असांखे सिंग करे ॿुधायो। तव्हांजो नालो मां 2 दफ़ा तव्हां खां पुछो, लेकिन तव्हां थोरो स्लो पिया ॿुधायो, कंफ्यूजन थी वई, लेकिन मां ख़ासि करे लिखी छॾियो आहे ऐं तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो। तो बाथरूम सिंगिंग कंपटीशन हम लोग करें अपने एनएक्स के ताउन से, तो जो भी विन करेगा एनएक्स का गिफ्ट, जो अच्छी आवाज में गाना सुनाएगा वो ही विन कर सकता है। न बिस्मा, हाँ। अच्छी आवाज न होती है, लकी ड्रॉ भी है, लेकिन एक अच्छी आवाज भी है, तो क्या पता भाई लग काम हो जाए। उनका अप्रिशिएट करना है, पर जेको भी इन सेगमेंट में पार्टिसिपेट कंदो आहे उन्हनि सभिनि जा नाला असां बॉल में विझंदा आहियूं, ऐं जेको सिलेक्ट कंदा आहियूं जंहिंजो नालो निकिरंदो आहे उहो विनर हूंदो आहे असांजे हिन सेगमेंट जो। हिन में कोई बि जज न कंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असांखां जजमेंट ग़लति थी वञे त पोइ असांजा कॉलर ई चवंदा, ऑडियंस ई चवंदी त ही जजमेंट सही नथा करे, इन करे असां तव्हांजे लक ते छॾियो आहे। त ॾिसंदा आहियूं लास्ट में कंहिंजी चिट निकिरे थी, उहो ई थींदो आहे विनर। त भाभी जी अॼु तव्हां असांखे सॉन्ग न ॿुधाए, जल्दी सां असांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो।
दर्द दई दिलवारा माण्हू साथ छमीरा प्यारा माण्हू। क्या बात है वाह। भाई, भाभी प्रिपेयर करके दर्द आती है नहीं song। होगा रवि में कॉल और अस्सलाम वालेकुम कह रहे कितना वालेकुम सलाम भाऊ माजिद कोराई दादू खां पियो ॻाल्हायां। अदा माजिद कोराई वेलकम टू अवर शो। असांखे छा पिया ॿुधायो तव्हां? साईं गानो पिया ॿुधायूं तव्हांजो इहा आहे। जी बिल्कुल बिल्कुल ॿुधायो। ओ रौनकूं लॻायूं अची महफ़िल मचायूं ओ प्यार वारा ख़ुशियूं मिली साज़ जॻायूं अॼु खिली गीत ॻायूं दिल दिल सां मिलायूं थोड़ा पोज़ बि लॻायूं प्यार वारा ख़ुशियूं अॼु मिली गीत ॻायूं दिल दिल सां मिलायूं। क्या ओके बात ऑल है राइट भाई, अदा पर तव्हां जबरदस्त। हिन गाने जो सॼियूं टंगूं भञे छॾियूं न सभु लफ़्ज़ अलॻि अलॻि ॿुधाया आहिनि। ऑलराइट थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग। तव्हांजो नालो बि शामिल कयूं था पर तव्हां जा लफ़्ज़ कुझु ग़लति ॿुधाया इन जा परफेक्ट लफ़्ज़ इहे आहिनि। अरे रौनकूं लॻायूं अचो महफ़िल मचायूं प्यार वारा मिली सुर साज़ जॻायूं अॼु मिली गीत ॻायूं खिली गीत ॻायूं न स्टार्टिंग में बि तव्हां सॼियूं हुनजूं टंगियूं भञी छॾियूं मूंखे तव्हां नाराज़ करे छॾियो। एनीवेज़ ही सेड नाइसली त तव्हांजो नालो बि असां एड था कयूं लकी ड्रॉ जे न बल्कि हिन सेगमेंट जे बॉल में। अच्छा फर्स्ट असांजा जेके कॉलर हुआ उन्हनि जो मां सिर्फ़ु ख़ासि खेल ई लिखियो आहे छो जो नाले में थोड़ी कंफ्यूजन हुई सॉरी फॉर दैट। ऐं जेको असांजे हाणे कॉलर उहे आहिनि माजिद जे माजिद न बल्कि जिन दादू खां कॉल कई। भाभी जी बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हले पियो तव्हां असांखे जेके बि गाना ॿुधाईंदा आहियो असांखे दुख वारा गाना ॿुधाईंदा आहियो दर्द वारा ॿुधाईंदा आहियो। हालांकि तव्हांजो चेहरो जेको आहे त ख़ुशी वारा ख़ुशी आहे पर पोइ बि तव्हां दर्द वारा गाना छो ॿुधाईंदा आहियो? बस छा कयां। भाई वो पर्सनल बात पूछ ली आपने। ठीक है तो बाथरूम सिंगिंग बिस्मा जेके असां कॉलर्स बताइनि असां इन्हनि मां ई फाइनलाइज कयूं था। ठीक है ॾिसूं था त केरु विनर तो सही है, ठीक है। ठीक है असां वाइंड अप कयूं था पंहिंजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में ताकि इन खां पोइ असां हिकिड़ो टंग ट्विस्टर ॾेई सघूं। वी आर वेरी शॉर्ट टाइम। हाँ एक कॉलर के साथ कर सकते हैं ज़ोएब सिर्फ क्योंकि टाइम शॉर्ट है हमारे पास। ठीक है तो आप पहले ये ले आएं ताकि हम फाइनल कर लें और देखें कि बाथरूम सिंगिंग जो एनएक्स किताबों से किया जा रहा था उसका विनर कौन है। जी बिस्मा अॼु मां तमामु घणो ॻाल्हायो मुंहिंजी निड़ी वहिजी भैया आवाज़ न पियो निकिरे। तो ठीक है फिर देखते हैं अजी बाथरूम सिंगिंग कंपटीशन किसने विन किया है एनएक्स किताबुन से एंड द विनर इज माजिद फ्रॉम दादू। कांग्रेचुलेशंस माजिद फॉर विनिंग। बहुत बहुत मुबारक हो एनएक्स का गिफ्ट आपने जीत लिया है मेरे भाई। ठीक है तो ही सब नाला भी वजन था लकी ड्रॉ जे बॉल में। हाँ फाइनली सब चिट्स अची हुए इन बॉल में ऐं उहे लम्हा अची चुका आहिनि मोमेंट अची चुका आहे जंहिंजो तव्हांखे हूंदो आहे इंतज़ार। अॼु ॾिसूं था कहिड़ो आहे ख़ुशनसीब जो जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त ही बॉल अची वियो बिस्मा लेट्स सी हु विन्स टुडे। ठीक है तो ठीक है। फिर देखते हैं ज़ुहैब कौन विनर है लकी ड्रॉ ॾिसूं था जो विनर केरु आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। वेल डोंट वरी हिकु दफ़ो ॿीहर मां पंहिंजे नाज़रीन खे चवंदुमि जें ताईं गिफ्ट न बि पुगाइनि असां माज़रत खां थोड़ी डिले जे करे लिस्ट आहिनि। जीअं प्रोग्राम ख़तम थींदो मां त वञण वारो आहियां कंट्रोल रूम में उन्हनि खां पुछण वारो आहियां छो जो उतो सेंड थींदा आहिनि तव्हां ॾे गिफ्ट्स त जेको बि प्रॉब्लम्स आहिनि उहे अॼु सॉल्व थींदी डोंट वरी अबाउट इट। और सारे गिफ्ट में से सबको इंतजार होता है ये वाले टाइम का क्योंकि इसमें धक धक हो रहा था दिल की शायद हमारा नाम निकल आए। चलो फिर देखते हैं एंड द विनर इज जिन्होंने विन किए 15,000 कैश ज़ुबैर। कांग्रेचुलेशंस ज़ुबैर बहुत बहुत मुबारक हो। बिस्मा डांस करो। ही डिजर्व्स दैट। ये भी अच्छा स्टेप है मुबारक हो। ही स्टेप से थोड़ा ठीक है तो कांग्रेचुलेशंस ज़ुबैर तव्हां विन कया 15,000 रुपया टुडे। ऐं हिते असांजो प्रोग्राम वंस अगेन पुॼे थो पंहिंजी पुॼाणी ॾे। वरी सुभाणे मिलूं था तव्हां सां 9 बजे खां 11 बजे ताईं। पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो त पोइ तव्हां असां गॾिजी करे छो न चऊं धरती जो जमालो वाह वाह जमालो बरसात आ जमालो।